अहम ख़बर आहे कराची खां बस शेर कंदासीं। पुलिस ऐं ॾोहारिन में मुक़ाबलो थियो आहे। फायरिंग में हिकु अहलकार ज़ख़्मी थी पियो। डिफेंस लाइब्रेरी सिग्नल भरिसां फायरिंग में अहलकार ख़ालिद ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी अहलकार जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फोरू संदसि पिस्टल बि खणी विया आहिनि। कांस्टेबल ख़ालिद खे ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे कराची मां। पुलिस ऐं ॾोहारिन में मुक़ाबलो थियो आहे। फायरिंग कई वई, हिकु अहलकार ज़ख़्मी थी पियो आहे। अहम ख़बर आहे हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदासीं। पुलिस ऐं ॾोहारिन में मुक़ाबले में हिकु अहलकार ज़ख़्मी थी पियो। डिफेंस लाइब्रेरी सिग्नल भरिसां फायरिंग में अहलकार ख़ालिद ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी अहलकार जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फोरू संदसि पिस्टल बि खणी विया आहिनि। कांस्टेबल ख़ालिद खे ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया कराची मां। पुलिस ऐं ॾोहारिन में मुक़ाबलो थियो। फायरिंग कई वई, हिकु अहलकार ज़ख़्मी थी पियो आहे। डिफेंस लाइब्रेरी सिग्नल भरिसां फायरिंग में अहलकार ख़ालिद ज़ख़्मी थी पियो। तव्हांखे अपडेट कयूं पिया कराची मां। पुलिस ऐं ॾोहारिन में मुक़ाबलो थियो। हिकु अहलकार ज़ख़्मी थी पियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रो खां। आमिर, अपडेट कजो। आमिर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, कराची जो डिफेंस वारो इलाइक़ो आहे। लाइब्रेरी सिग्नल भरिसां पुलिस ऐं फोरन में फायरिंग सबबि हिकिड़ो पुलिस एहलकार ज़ख़्मी थियो आहे। ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार जी जेकी सुञाणप आहे ख़ालिद वलद मोहम्मद अली तौर थी आहे। 40 साल उमिरि ॿुधाई वञे पई। पुलिस जो चवणु आहे त फोरन ते रोकण सबबि जेको आहे फोरन पुलिस एहलकार मथां फायरिंग कई, जंहिं सबबि पुलिस एहलकार ज़ख़्मी थियो आहे। ॿिए तरफ़ इहो बि ॿुधाए पियो वञे त पुलिस एहलकार जो जेको सरकारी पिस्टल आहे उहे बि फोरू उतां खणी फ़रार थी विया आहिनि। महिरबानी।